على سيد الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله وكونوا مع الصادقين صدق الله مولانا العظيم سامعین ذی وقار دل ڈاڈے خوش تھیا آج گودپور کچے جے علاقے جے اندر ان سرزمین تے ہزارے لکھے دلیوں ہن ٹائم بھی منتظر آہن ان قریب ہن دلن جو دل پر پجڑ وارو آ اواں کے کروڑ ہا مبارکو ہوجن خدا جو قسم آج تواں سان جی ہی حاضری تواں سان جو ہتے اچن ہی تواں سان جو کمال نہ ہے ان مجھے مرشد کریم کمبر وارے سائیں جے نگاہن جو کمال آ ہی ان جے روحانیت جی خدا جو قسم بادشاہی آ مجھے مرشد کریم جے نظرن جو کمال آ الحمدللہ اسا ہما وقت ہر جگہ تے پیغام دیندا ہوں دنیا وارن کے اے دنیا وارو اللہ جے ولین جو اوہاں داستانوں بدھیو ہن انہن جو اوہاں ذکر بدھوا انہن جو کمال و کرامات اوہاں اتھا ہن پڑھیا ہن پر خدا جو قسم جیکنے صحیح معنی میں تواں سا پنجی دل سا اکھن سا ڈٹھوا تے ہن دور میں کمبر وارے سائیں کے ڈٹھوا تواں سا جے مرشد کریم کہ اللہ تعالیٰ اوہو نوازیوا جہی جگہ تے اچن جہی موسم میں اچن جہڑے ٹائم اچن رات جو اچن ڈیہ جو اچن ہر وقت ہر ڈیہ ہر موسم ہر گھڑی ہر ساتھ خدا جو قسم اللہ تعالیٰ مدینے وارے سائیں جے صدقے کمبر وارے سائیں جا محتاج بنائے چھڑیا ہیں جہرے ٹائم آچن جہی جگہ تے آچن ہی دریا جے کندے تے کچے میں کمالا ہی تو مجھے مرشد جی نگاہ کرم الحمدللہ صاحب احتمام مبارک باد جا مستحقہ ہیں جن بہترین انداز میں کچے جے شہر میں ہی عظیم الشان محفل سجائیا الحمدللہ انہن جے کو پیڈال پہنجو سجائیو آ محبوب مرشد کریم جے مہمانن جی جے کی میزبانی سوچی آج ہے تو انہن جی ہن ٹائم پوری تھی ویا جڑے تواں سجا مرشد کریم تشریف فرما تھیندا خدا جو قسم مجھو عقل کم کرے تو ہے کناتو پنڈال پورو نہ پوندو کناتو ٹٹوی ویندو عاشق مکڑ میں نہیں دا ہی چھا ہے ہی تواں سا کے پنجے مرشد کریم جی محبت اللہ تعالیٰ تواں سا کے پنجے محبوب جی محبت سینے میں جے کی دنیا خدا جو قسم ہی محبت کا عام محبت نہ ہے تواں سا کے رب کائنات جے کو مرشد عطا کئے ہوا انہی جی ذات کے دسو صفات کے دسو اوصاف کے دسو مرشد کریم جی سیرت کے دسو مرشد کریم جی صورت کے دسو مرشد کریم جی روحانیت کے دسو مرشد کریم جی کرامات کے دسو مرشد کریم جی فیضان کے دسو صرف مرید مستفیض نہ ہیں صرف سنی مستفیض نہ ہیں صرف مسلمان مستفیض نہ ہیں غیر مسلم بھی تو اسا جے مرشد کے یاد کرے تو کمبر وارو سائیں انہیں جی بھی مراد پوری کرے تو خدا جو قسم ہن دور میں تواسا جے متھا اللہ جو کرم اہڑے اللہ وارن جے رائے رب کائنات قرآن کریم جے اندر اعلان فرمایو یا ایوہ الذین آمنوا اتقوا اللہ وکونوا مع الصادقین اے ایمان وارو ما اللہ کا ڈجو مجھے سچن بانہن سا گرجی ونیو آج تمہاں سا آیا ہوں اللہ جے فرمان تے عمل کہوا رب جے فرمان تے عمل کنے اللہ جے پیارے ولی کامل ولی مرشد کریم جی صحبت اختیار کر دے رائے اللہ جی رضا خاطر آج تمہاں سا جے ہن محفل میں شریک سے آئے ہوں یقین جانے میں ہو آیا خالی آئے ہوں گناہن سا بھریل آئے ہوں پر جڑے مرشد کریم جو دیدار تھی دو
अल्लाह जे रसूल जो जिक्र खैर बुधंदा से मुर्शिद करीम आखिर में हथड़ा खड़ंदा खुदा जो कसम ही खाली झोलियूं रहमत सां भरजी वेंदियूं। मां दावा सां चवां थो कहीं भी दोस्त जी का नेक उम्मीद है अज दिल में रखी वेहे दुआ में अल्लाह जे हवाले करे मुर्शिद करीम जो वसीलो विझी मुस्तफा जी दरबार में पेश करे खुदा जो कसम उन्हीं जी उहा तमन्ना उम्मीद उन्हीं जी पूरी न थे वो मुखा चे दामन का वठी पूछी सके तो खुदा जो कसम हिन दौर में जिकरे अल्लाह ताला यो कमाल अता कयो तवा सा जे मुर्शिद करीम कंबर वाले साईं की अता कयो। कच्चे में आज जंगल में मंगल लगला शहर लगला बाजारों लगला हैं मुझा दोस्तों हिनखा मथे बियो केहो दलील हुजे अन्या गैरन के दलील दियण जी का गुंजाइश कोने खुदा जो कसम तवा सा जे मुर्शिद करीम जी उथड़ वेहण वणण हमा वक्त हर अदा करामत ही करामता तवा सा खुश नसीब आयूं जो अल्लाह करीम पंहिंजे महबूब जे बचड़े जी दामन नसीब कई अल्हम्दुलिल्लाह अवां के लख लख मुबारकूं हुजन जेका मकामी दोस्त आहिनि इलाइके वारा कच्चे वारा अवां के करोड़ हा मुबारकूं हुजन खुदा जो कसम कंहिंखे कंहिंजी मेज़बानी नसीब थींदी आहे कंहिंखे कंहिंजी मेज़बानी नसीब थींदी आहे बुधपुर वारो अवां के लख हा सलाम हुजन अज तव्हां के अल्लाह जे प्यारे वली मुस्तफा जे बचड़े कंबर वारे साईं जी मेज़बानी नसीब थी आहे अवां के लख हा लख मुबारकूं हुजन तारीख में ही गाल रकम थी दी तारीख में गाल ही लिखवी फला जगह पे फला शहर में फला इलाके में अल्लाह जो कामिल वली कंबर वारो साईं तशरीफ फरमा थियो हो। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन। दोस्ताने मोहतरम अन करीब तमा जो इंतजार पूरो थियण वारो आ काफी देर का वठी करे असा तकरीबन 11 साढ़े 11 बजे पहुता से असा के सागो ही मंजर शहर वारो नजर आयो आशिक खड़े टाइम का वठी तकरीबन 9 बजे का वठी हिन तडे ते वेठल आयो खुदा जो कसम बाजी त अवा खटिया जे यार जे इंतजार में आयो जे अल्लाह जी रहमत जो तवा के इंतजार आ अन करीब क्षमा छम अल्लाह जी रहमत वसण वारी आहे मुर्शिद करीम जो दीदार थींदो जेका दोस्त इंतजार में हुया खुदा जो कसम गम लही वेंदा दुख लही वेंदा जॾहिं मुर्शिद राज़ी थी तो खैर सां वेंदा खुदा जो कसम सब जा बेड़ा पार करे पो वेंदा। दोस्ताने मोहतरम कुछ ॾिहाड़ा पहिरें 14 फरवरी ते उबाड़े जे शहर में अजीम शान मुर्शिद करीम जे आमद जो ही प्रोग्राम थी गुजरियो आ तो जेका इंतजामिया वारा हुंदा आहिनि एहतमाम वारा हुंदा आहिनि वीचारा महीनन जा महीना अग में तैयारी कोशिश प्रोग्राम पिंडाल जो कम 2-4 ॾींहं अग में थींदो आ थकावट हुंदी आ रात जो मुर्शिद करीम के जिए छडे रोड़ी मोकलायूं पिया साईं जन जने दुआ फरमाई खुदा जो कसम महीनन जा थक हिकड़े लहज़े में लही विया। नारे तकबीर अर्ज पे कयुम जने मुर्शिद करीम दुआ फरमाई खुशी जो इजहार फरमायो ये जुमला फरमायो बच्चा वहां जो प्रोग्राम कामयाब थियो असा खुश आयो खुदा जो कसम जेका महीनन जा थक हुया रातन दीहन जा ओजागा हुया हिकड़े लहज़े में थक लही विया सो मां उन दोस्तन के मुबारकबाद पेश कनुम अल्हम्दुलिल्लाह जडे मुर्शिद करीम ईंदा उन जो दीदार थींदो तवा सा दीदार कंदा से तवा सा जा बेड़ा पार थी वेंदा तवा सा खुश नसीब आहियूं अल्हम्दुलिल्लाह तवा सा के मुर्शिद जेको फिक्र दिनो आ मुर्शिद करीम जे दरबार का सबक मिलियो आ अल्हम्दुलिल्लाह सुन्नियत जो अहले सुन्नत जो मुर्शिद करीम हमा वक्त यो इज़हार फरमाइंदा है सुन्नियो सब सा प्यार कयो अल्लाह वारा फरमाइंदा है इन सीने जे अंदर दिल जे अंदर हिकड़े कामिल जो प्यार आ बे कामिल
कामिल जो बुग़्ज़ रखो था त इहा भी अवां जी मोहब्बत नामुकम्मल आ। इन सीने में गौस जो भी प्यार हुजे, इन सीने में रोज़े धणी जो भी प्यार हुजे, इन सीने में हाफ़िज़ मिल्लत हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ जो भी प्यार हुजे, हुरल करीम जो भी प्यार हुजे, त इन सीने में तव्हां असांजे मुर्शिद करीम कंबर वारे साईं जो भी प्यार हुजे। अवां खे लखा लख मुबारक हुजनि। अल्हम्दुलिल्लाह ॾाढी दिल ख़ुश थी आहे। इंतज़ामिया जे हवाले सां सभु दोस्तनि गौस जे ग़ुलामनि भी मुंहिंजे मुर्शिद जे ग़ुलामनि भरजोनी शरीफ जे ग़ुलामनि दोस्तो तव्हां असांखे पंहिंजे कामिलनि तव्हां असांखे पंहिंजे रहबरनि सबक़ भी इहो ॾिनो आहे। अवां जे सीने में अल्लाह वारनि जी मोहब्बत हुजे, रसूलुल्लाह जी मोहब्बत हुजे, रसूलुल्लाह जी दरबार में अल्लाह वारनि जे तवस्सुल सां पुॼंदासीं तव्हां सां सभिनी जा बेड़ा पार थी वेंदा। दोस्ताने मोहतरम अल्हम्दुलिल्लाह ही सुहिणी महफ़िल पंहिंजे रौनक जे तरफ़ जारी सारी आहे। बुज़ुर्गान दीन तशरीफ़ फरमा थियनि था पर सभिनी जा सिंगार तव्हां असांजा मुर्शिद करीम अनकरीब अचण वारा आहिनि, अनकरीब अचण वारा आहिनि, अनकरीब अचण वारा आहिनि। ख़ुदा जो कसम जॾहिं चंड सितारनि में वो चंड नमूदार थींदो, जॾहिं हिन गुलनि जी सथा में गुलाब जा गुल तशरीफ़ फरमा थींदा, पूरा इलाइक़ा बहकजी वेंदा, मैदान बहकजी वेंदा। अवां खे लखा लख मुबारक हुजनि, करोड़ा मुबारक हुजनि जो आज हिन महफ़िल में को किथां को किथां को किथां सबके अल्लाह वारा कामिल वली ॾिसनि था पिया ऐं उहे तव्हां असांजे हाल खां जॻह खां नाले खां हर शइ खां वाक़िफ़ आहिनि। दोस्ताने मोहतरम असांजो प्यारो पीर भाई फ़कीर ग़ुलाम शबीर मीरानी असांजे इलाइक़े जो आहे, उबाड़े जे इलाइक़े जो फ़कीर साईं चए पियो रात जो मां बिस्तरे ते सुतल हां सोचां पियो त असांजे मुर्शिद करीम जा लख हा मुरीद आहिनि, किरोड़ हा मुरीद आहिनि। साईं ख़बर न आहे असांजे नाले खां वाक़िफ़ आहे या न आहे, असांजी ज़ात खां वाक़िफ़ आहे या न आहे, असांजे इलाइक़े खां वाक़िफ़ आहे या न आहे। दोस्ताने मोहतरम फ़कीर साईं चए थो मां सुतो हां, अखियूं ॿुटियूं आहिनि, निंड अचण जी देरि हुई, मूंखे निंड आई आहे, मुंहिंजी तक़दीर जागी उथी आहे, मुंहिंजा मुर्शिद करीम कंबर वारा साईं तशरीफ़ फरमा थिया। दोस्ताने मोहतरम जंहिं मुरीद जे अंगण ते जंहिंजे घर में मुर्शिद करीम मेहमान थियनि उन जे ख़ुशी जो छा आलम हूंदो। अॼु असांजे प्यारे भाइरनि खां सिकंदर फ़कीर खां साईं अब्दुल हफीज़ खां इन प्यारनि खां पुछी ॾिसो ही अल्लाह वारनि जी औलाद अॼु तशरीफ़ फरमा आहे। अन क़रीब वक़्त जो गौस तव्हां असांजा मुर्शिद करीम तशरीफ़ फरमा थींदा। अॼु इन्हनि जे ख़ुशी जो छा आलम हूंदो, ख़ुशी जो छा मुक़ाम हूंदो। काइनात जो ख़ुशियूं हिकु पासे आहिनि, ही अल्लाह वारनि जो दीदार उन्हनि जो अचणु सभु ख़ुशियुनि खां आला ऐं बाला आहे। दोस्ताने मोहतरम अर्ज़ पे कयुमि फ़कीर साईं चए थो मुर्शिद करीम तशरीफ़ फरमा थिया, पाण मुंहिंजे मथे ते हथ रखी फरमायाऊं पुट ग़ुलाम शबीर तूं चए थो त मुर्शिद करीम मूंखे सुञाणींदा आहिनि या न सुञाणींदा आहिनि। पाण फरमायाऊं ग़ुलाम शबीर बान्हे मीराणी जा पुट मां तोखे सुञाणींदो आहियां, तूं फलाणे इलाइक़े जो मुंहिंजो ग़ुलाम आहे। दोस्ताने मोहतरम कमाल आहे, ख़ुदा जो कसम रेहड़की हिंदुनि जो गढ़ आहे। मां रेहड़की जे शहर में बाज़ार में वञा पियो सौदो वठण जे लाइ हिकु दुकान ते वयुमि, उन दुकान में ॾिठुमि त केतिरियूं ई तस्वीरूं मुंहिंजे मुर्शिद करीम जूं लॻल हुयूं, लेकिन जेको काउंटर ते वेठल हुयो उनखे ॾिसी करे मां परेशान थियुमि। मूंखे लॻे पियो ही गैर मुस्लिम आहे। पुछा के मां सदा तूं केरु आहे? चयो मां दीवान आहियां। अदा हे असांजे मुर्शिद जूं हे तस्वीरूं छो हयो थी? ख़ुदा जो कसम हुन जुमला कहिड़ा चया फ़कीर इहो सिर्फ़ु तव्हांजो मुर्शिद आहे, इहो त असांजो बि मुर्शिद आहे। अल्हम्दुलिल्लाह इन अल्लाह वारनि जे वसीले सां दरबार आलिया भरजोनी शरीफ में हिन टाइम ताईं लख हा गैर मुस्लिम कलमो पढ़ी करे सोहणे दिलबर मोहम्मद जा उम्मती बणिजी विया। मुंहिंजे मुर्शिद करीम जी दरबार में ॾिसो हमा वक़्त हर जगह ते हर जुमे ते
टोलन जी सूरत में, घरन जी सूरत में, घरन जा घर अची करे मदीने वारे साईं जो कलमो पढ़ी इस्लाम में दाखिल थियन था। ए असल अल्लाह वारन जी तबलीग उन्हनि जे निकरण जो मकसद इहो आहे। तमां असां पंहिंजे मुर्शिद करीम जी सेहत के ॾिसूं, उमिरि खे ॾिसूं, तकलीफ़ खे ॾिसूं, बाबा साईं जो हिसाब ॾिसूं। ख़ुदा जो कसम मुर्शिद करीम सिर्फ़ दरबार शरीफ ते ज़ियारत कराइनि, इहे ई लखे माण्हू अचनि था, किरोड़े माण्हू अचनि था। वक़्त जा शहनशाह वज़ीर सिकंदर तव्हां असांजे मुर्शिद जे क़दमनि में अची वेहनि था, पर ही पाण खे खणाए हिते अचण जो मक़सद छा आहे? ये मदीने वारे साईं जे दीन ऐं इस्लाम जी तबलीग करणु। के अहिड़ा भी दरवेश फ़कीर के आहिनि, लेकिन मुस्तफ़ा करीम जी तबलीग जो असल अलम खणण वारा, असल झंडो खणण वारा उहे अल्लाह जा कामिल वली आहिनि, जंहिंजी नज़र सां किथे लखनि जा लख मुस्लमान थियनि, हज़ारनि जा हज़ार मुस्लमान थियनि। अल्लाह ताला तव्हां असांखे शल इन्हनि जी निस्बत क़बूल ॾे। रब्बे कायनात तव्हां असांखे इन्हनि प्यारनि जी मोहब्बत सां शादो आबाद फरमाए। अल्लाह ताला तव्हां असांजे सीननि में अल्लाह वारनि जी मोहब्बत सां इन में चिराग रोशन फरमाए। कि अल्लाह ताला कुरान करीम के अंदर ऐलान फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिकीन। हिन दुनिया ते ॿियो को बि रस्तो कोन थो, इहो अल्लाह वारनि जी जमात वारो रस्तो थो, अल्लाह जे कामिल वलियनि जो रस्तो थो। ख़ुदा जो कसम जेका साथी आहिनि मां उन्हनि ते इहो ज़रूर आख़िर में पैगाम ॾींदुमि। हे हथ रखी जन गौस पाक जो दीदार न कयो हूंदो, अॼु बि उन्हनि जी दिलि में तड़प हूंदी, काश असां उन ज़माने में हुजूं हा, गौसुल आलमीन जो दीदार कयूं हा। इहा तमन्ना आहे या न आहे? जन हाफिज मोहम्मद सिद्दीक रहमतुल्लाह ताला अलैह, बानिए भरजूनी शरीफ बुरल सई रहमतुल्लाह ताला अलैह, हज़रत रोज़े धणी सैयद मोहम्मद हसन शाह जीलानी, कलंदर शहबाज भेटाई सरकार जो दीदार न कयो आहे, उहे इन्ही तड़प में दुआ कंदा हूंदा, मौला शाह असांखे उन्ही ज़माने में ज़िंदा करे हा, पैदा करे हा, असां इन्हनि जो दीदार कयो आहे। ख़ुदा जो कसम ही जेकियूं महफ़िलूं थियनि थियूं, मुर्शिद करीम जी आमद थिए थी, अवां खे पैगाम आहे, दावत आहे। ही फानी जहान आहे, जेको बि आयो आहे ज़रूर हलंदो, पर्दो ज़रूर मटंदो। मुंहिंजा दोस्तो हर प्रोग्राम में शामिल थींदा कयो, मुर्शिद करीम जो दीदार कंदा कयो। ख़ुदा जो कसम इन्हनि जे दुआउनि जे करे तव्हां असांजी दुनिया बि संवरजी वेंदी, आख़िरत बि संवरजी वेंदी। आमीन व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह।